रोज़े अतहर में हुजे पर जे मुझो मुस्तफ़ा चाहींदो आ त दीवानो पांजे घरन में यार जो दीदार कंदो आ। सुभान अल्लाह बेशक दलील ॾई अॻिते हलंदुसि छो त सुहिणे दिल पर दस्तगीर जो मुरीद हां महबूबे सुबहानीअ जो ग़ुलाम हां पीरन जे पीर जो ग़ुलाम हां महबूबे सुबहानीअ खे दावत मिली आहे छाजी जो मीलादे मुस्तफ़ा जी सुभान अल्लाह छाजी दावत मिली आहे मिलाद मुस्तफ़ा वरी चओ मिलाद मुस्तफ़ा खोले था दुनिया के बुधायूं असां जेके परवान आहियूं असां मीलादे मुस्तफ़ा जे अंदर हर उन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हथरादू थ्योरी के बिल्कुल कंडेम था कयूं जेको महबूब जे मीलाद जे बहाने सां अॼुकल्ह छोरन जा नाच गाना कराया था वञनि नालो जश्न ईद मीलादुन नबी उते छोरन जूं डांसूं कराए हरगिज़ न मीलादे मुस्तफ़ा चइबो ई उनखे आ जो ज़ुबान ते अल्लाह जो ज़िक्र हुजे दिल में खुदा जो जिक्र हुजे जिस्म जे अंग अंग में मुझे मुस्तफ़ा जो प्यार ऐं दुरूद हुजे कुरान जी तमार हुजे आशिक उनखे महबूब जो मीलाद सलींदा सुभान अल्लाह बेशक अज़ीज़ाने मन सुहिणे महबूबे सुबानीअ खे दावत मिली आहे दोस्त ॾिसो त हे हर महीने जी 11 कंदा आहिनि 11 वारा ॿुध सैयदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह तआला अलैह यारी शरीफ जे दावत ला अञा निकता नाहिन उन इलाइके जे अंदर बहराड़ीअ जे माहौल में हिकड़ी झूपड़ी आ वडो गोठ नाहे झूपड़ीअ में हिकड़ी न्याणी रहंदी आ हिकड़ी अम्मा रहंदी आ न न्याणीअ खे भाव आ न अम्मड़ खे भाव आ न अम्मड़ जो मुड़सा न न्याणीअ जो पीउ आ हिक अम्मा रहंदी आ हिक न्याणी रहंदी आ ऐं मुंहिंजा दोस्त अजीज हे औरतूं अल्लाह जूं बानियूं पांजे घर में रहंदियूं हन न्याणी थी चवे अम्मा अॼु पानी भरण पई हुयसि सरतिन साहेलिन ॾसियो महबूब जो मीलाद आ पर मीलाद में दिल पर दस्तगीर अची रहियो आ सुभान अल्लाह न्याणी चवे थी अम्मा महबूबे सुबहानी अची रहियो आ मां थी चवे बचड़ी तुंहिंजो छा ख्याल आ चवे थी अम्मा मां आकिल बालिग न आहियां अञा मां उम्र जी नंढड़ी हां मुंहिंजी अम्मा तूं इंतहाई कुराड़ी थी वई आ मुंहिंजी दिल थी चवे मूंखे गॾु वठी हल त मन परे खां सुहिणे अब्दुल कादिर जीलानीअ जो दीदार करे अचां अज़ीज़ा ने मन मां हुंदी आ मां चो मां हुंदी आ इन जे लाइ सेकंड ऑप्शन आहे ई कोन अम्मा अम्मा हुंदी आ उहा कंहिंजी बि हुजे नबीअ जी हुजे तॾहिं बि अम्मा सहाबीअ जी हुजे तॾहिं बि अम्मा वलीअ जी हुजे तॾहिं बि अम्मा गौस जी कुतुब अब्दाल जी हुजे तॾहिं बि अम्मा तो मूं जहिड़े गुनहगार जी हुजे तॾहिं बि अम्मा पर काफ़र मुशरिक मुनाफ़िक जी हुजे तॾहिं बि अम्मा 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 ई हूंदी आहे माउ जो मट रब दुनिया में पैदा ही न कयो आहे यादि रखी छॾ अल्लाह जी ज़ात कंहिं बि माउ जी दुआ बचे जे हक़ में रद दुआ घुराए अम्मा खां दुआ घुराए मौज़ू नथो मटियां न्याणीअ खे वठी अम्मड़ हली आ जंहिं वक़्त में उन प्रोग्राम जे क़रीब आया जिथे किथे ख़बर अथव अंदर डीसी भले केॾो भलो हुजे पर ॿाहिरियों पटे वालो वञण ई कोन ॾींदो भला जे सादा लफ़्ज़ चवां पीर साहब केॾो बि कुर्बदार हुजे पर जेको ॿाहिरि विहारे छॾियो थे लाठड़ियो साईं भले इंतज़ार में हुजे त आशिक अचनि त मिलनि हो चवंदो साईं खे 3 रातिनि जो ओ जागो आहे साईं निंड में पियो आहे अॻी ॻाल्हि सम्झी सघो था इजाज़त उनखे मिलंदी आहे जंहिंखे ॻाल्हि ख़तमु अॻिते जुमिलो न चवंदुसि अल्लाह ताला पंहिंजे पनाह में रखे उते जेके लाठड़िया बीठा हुया औरत खे ज़बरदस्ती मोटाइण जी कोशिश कनि था न्याणीअ ॾिठो अम्मा जी हिक बि नथी हले माउ जे हथ में हथ ॾेई चवे थी अम्मा जी मुंहिंजी बचड़ी अम्मा जवाब ॾे महबूब सभिनी जो आहे या रुॻी हिन अमीरनि जो आहे अम्मड़ का सवाल थी करे न्याणी अम्मा जी मुंहिंजी न्याणी महबूब सभिनी जो आ या हिननि अमीरनि जो अम्मड़ रोई चवे थी बचड़ी
महबूब त आहे गरीबन जो। अम्मा जदे आहे गरीबन जो हल त पाण था मीलाद कयो महबूब कुर्ब कंदो त देर कान थींदी। मां पंहिंजे नंढड़ी न्याणी जो जज्बो ॾिसी करे निहारे थी चवे थी अम्मा छो त याद रख मुंहिंजा दोस्त मां हिकिड़ो शेर चवां सुहिणे गुलाम नबी मरहूम जो अल्लाह उन जे क़बर खे जन्नत जे बागनि मां हिकिड़ो बाग बनाए। चवे तो भलाई जहीं जे भागन में ओहो असुली न भुलबो आ। भलाई जहीं जे भागन में ओहो असुली न भुलबो आ। जेको महबूब जे दर तां पिनी खैरात पलबो आ। जेको महबूब जे दर तां पिनी खैरात पलबो आ। उन्हीअ जो रूह बि कंहिंसां कॾहिं बि कोन रलबो आ। जेको महबूब जे दर तां पिनी खैरात पलबो आ। मां ॾे निहारे चवे थी अम्मा यकीनन सोची थी त मीलाद में माण्हू हुजन मीलाद में मखलूक हुजे हिकड़ी अम्मा ॿी बचड़ी केर हूंदो। मां चवे थी हा बचड़ी चवे थी अम्मा मूंखे रुगी एतिरो ॿुधा मीलाद महबूब जो कबो कीअं। अमड़ थी चवे बचड़ी खाधो तयार कबो आ जहिड़ो हाल हूंदो आ तयार कबो आ। अम्मा पो छा कबो आ बचड़ी को न को ईंदो आ जेको महबूब जो शान बयान कंदो आ। के न के हूंदा आहिनि जेके शान ॿुधंदा आहिनि हथड़ो वठी करे गिराटड़ी पाए अमड़ के चुमियूं ॾेई कुराड़ी अम्मा खे थी चवे ओ मुंहिंजी जीजल अम्मा बकरी तूं ॾुही आ मानी मां थी पचाया महबूब जा मौजज़ा तूं बयान कर ॿुधण ला मां जो वेठी हां। एक गरीबन जो मीलाद ॿुध इहो न सोच त मूं वटि देगियूं न आहिनि। उस्ताद अब्दुल वहीद उस्ताद वाहिद बख्श मक्सीअ जेतिरो हेॾो वॾो पिंडाल नथो सजाए सघां बेशक जंहिंखे रब तौफ़ीक़ ॾे भले सजाए पर मुंहिंजे मुस्तफ़ा जी निगाह हिन वॾे ठठ ठांगर ते न पर हिन दिल जे इश्क ऐं प्यार ते हूंदी आहे। पोइ जे दिल जो प्यार बि आहे ऐं ही सभु कुझु आहे त नूर न ला नूर आहे। मां बचड़ीअ जी ॻाल्हि ॿुधी करे चवे थी हा बचड़ी ॻाल्हि खुटायां मंज़िल ॾाढी तवील आहे। मुंहिंजा दोस्त न्याणी बकिर न्याणी मानड़ी थी पचाए अमड़ बकरी ॾुही आई आहे हाणे खाधड़ो आॾो रखी करे ॿई अम्मा ऐं न्याणी वुज़ूअ सां मां मुंहिंजे मुस्तफ़ा जा मौजज़ा बयान थी करे अमड़ जी जल उन घर तां कुर्बान वञा जंहिं घर में रोज़ रात जो मीलाद थींदो हुजे रोज़ मीलाद कयो रोज़ मीलाद कयो तवील न वञी थोड़ी हिंट्स ॾियां हुज़ूर रात जो कंहिं गलीअ खां गुज़रिया कंहिं सहाबीअ जे घर में आवाज़ हुयो सुबुह ते हुज़ूर दरियाफ़्त फरमायो छा पिया कयो अर्ज़ो करे आका महबूब जा मौजज़ा बयान करे पंहिंजे बचड़नि जे ईमान खे मज़बूत करे रहियो हां। हुज़ूर मुर्कन था यानी जॾहिं कंहिं घर में हुज़ूर जो मौजज़ो बयान कबो आ हुज़ूर जे हयाते तय्यबह जे बारे में का ॻाल्हि कबी आ बचड़ा ॿुधंदा आहिनि रब बि राज़ी थींदो आहे मदीने जो घोट बि राज़ी थींदो आहे। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अमड़ हुज़ूर जा मौजज़ा बयान थी करे न्याणी ॿुधे थी अखड़न मां लुड़क लाड़े थी न्याणी ॿुधे थी अखड़िन मां लुड़क लाड़े थी अम्मा हुज़ूर जा मौजज़ा बयान करे न्याणी ख़बर थई रोअण खां बाद जल्दी निंड ईंदी आहे छो ईंदी आहे इहा रब जे रहमत जी निशानी आहे। चो त अखड़िन मां पाणी जॾहिं निकिरंदो आहे जवाब ॾे थधो हूंदो आहे या गरम हूंदो आहे हिते के टांडा रखियल कोन्हनि के इहा अंदर जी बाह अखियुनि जे ज़रिए ॿाहिरि ईंदी आहे। न्याणी रोंदे रोंदे अख लॻी वई अमड़ ॾिठो मुंहिंजी बचड़ीअ खे आराम अची वियो आहे अमड़ बि आस्ते आस्ते लेटी पवंदी आहे अमड़ बि लेटी पई आहे बचड़ी बि लेटी पई आहे हुज़ूर जे मीलाद जो लंगर तयार लॻो पियो आहे हिकिड़ी मानड़ी आहे खीर जो वटड़ो आहे ढकियो पियो आहे
कुछ लम्हात गुजरिया न्याणी अचानक कलमो पढ़ी दुरूद पढ़न शुरू कयो अमड़ छिरक भरियो ओ मुझी बचड़ी को ख्वाब ॾिठो थई छा अम्मा ख्वाब त पोजी गाला जरा गौर त कर हिय गुलन जे गुलाब जी खुशबू मुझे नक ते अजीब अजीब अची रही आ सुभान अल्लाह हाय हाय ओ जहवाट साजा दे मुझा महबूब वींदा जहवाट साजा दे मुझा महबूब वींदा उन वाट सा माण्हू त छा उन वाट सा माण्हू त छा गुल फुल गुलामियूं ॾींदा जंहिं वाट सां जाॾे मुंहिंजा महबूब वींदा जंहिं वाट सां जाॾे मुंहिंजा महबूब वींदा सुरहा भेरा साईं जन जा माण्हुनि लेखे मण मुश्कन जा कदमन जा निशान ॾिसी कदमन जा निशान ॾिसी कुर्बान तॾे ते थींदा जंहिं वाट सां जाॾे मुंहिंजा महबूब वींदा हुज़ूर जे सहाबा जो इहो तरीक़ो हूंदो हो जॾहिं मालूम करणो हूंदो हुयो त आका काॾे विया आहिनि कंहिंखां पुछंदा कोन हुया गलीअ गलीअ जी मिटड़ी सुंघंदा हुया जंहिं मिट्टीअ मां मुश्क अतर जी खुशबू ईंदी हुई सहाबा खे यकीन हुयो मुंहिंजा मुस्तफ़ा हेॾे पेरड़ा पाए विया आहिनि हुज़ूर जे सहाबा अज़ीज़ा ने मन जेॾी महिल न्याणीअ चयो अम्मा अजीब खुशबू आहे मां हा बचड़ी खुशबू त अजीबा अम्मा पाण त गरीब हूं पाण वटि अतर त कोन्हनि पाण वटि अतर खुशबू खस्तूरी त नाहे अम्मा पाण वटि त बकरी हिकिड़ी आहे जंहिंजे लेडड़ियुनि जी बदबू हूंदी आहे अॼु खुशबू अम्मा ऐं धीउ ॻाल्हाइनि थियूं पयूं एतिरे में दरड़े ते आवाज़ आयो ओ घर वारो हेॾे अचो सुभान अल्लाह आवाज़ आयो न्याणी चयो अम्मा आवाज़ पर्देदार हयादार अम्मा कुराड़िया पर चवे थी बचड़ी तू नंढड़िया जरा मुंह ते निकाब करे जरा हिन झूपड़ीअ खां ॿाहिरि निकिरी आवाज़ ॾे त केरा जॾहिं न्याणीअ आवाज़ ॾिनो त केरा जवाब मिलंदो आहे ओ बचड़ी जंहिंजे ॾिसण जे लाइ तूं प्रोग्रामनि में अची रही हुई उहो ई अब्दुल कादिर जीलानी तो वटि आयो आहे सैयदना अब्दुल कादिर जीलानी जो बचड़ीअ नालो ॿुधो यकदम पंहिंजे हिजाब खे मथे कंदी आहे दाहूं कंदी आहे अम्मा वारो कर अॼु पीरनि जो पीर अची वियो आहे मां ईंदी आहे अंदाज़ो लॻा दोस्त जेके ग़ुलाम हूंदा आहिनि ग़ुलाम वटि जॾहिं अण ॿुधाए मुर्शिद अचे त हुन जो अंदाज़ छा हूंदो आहे पर अल्लाह जी ज़ात खां दुआ घुरो त ख़ुदा ख़ैर करे अल्लाह करे त मुर्शिद जे सूरत में को मुर्शिद अचे मुर्शिद जे सूरत में ख़ुदा करे त को धाड़ेल न अचे ए जुमलो वरी दोहरायां थो अल्लाह करे त नेक जे सूरत में को ख़ुदा जो वली अचे इन नेक जे सूरत में ख़ुदा ख़ैर करे त को धाड़ेल न अचे छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ वली कंहिंखे चइबो आहे धाड़ेल कंहिंखे चइबो आहे वली उनखे चइबो आहे जंहिंजी सीरत बि मुंहिंजे मुस्तफ़ा जहिड़ी मुंहिंजा दोस्त किरदार बि मुंहिंजे मुस्तफ़ा जहिड़ो ईंदो आहे तॾहिं बि ज़िक्र जूं लोलियूं ॾेई वेंदो आहे जे ग़ुलाम दर ते वेंदो आहे त उन जूं उतां रहमत जूं जोलियूं भराए कढंदो आहे ऐं पर जेको न कंहिं ॿी शक्ल में ईंदो आहे ॾिसण में त अजीब अजीब हूंदो आहे पर ॿियो त छा अल्लाह पनाह में रखे जे कुकड़ को ठाहू को ॾिठई मुरीद जे दर ते अबा इहो मांगो अलाए कंहिंजो आहे खिलो न ॻाल्हि जाई आहे या न अबा इहो पठो अलाए कंहिंजो आहे
हैरत लगंदी आहे जॾहिं ख़बर पवंदी आहे त थाम गाॾीअ में था अचनि वेचारे ग़रीब खे बा ओ खलीफ़ा फलाणे खे ॾे त हिन में मानड़ी विझी बाबा हवेलीअ जी मानी पहुचाए छॾे। ऐं अल्लाह जा बांधव ज़रूर सोचो त जंहिं प्रोग्राम कयो आहे ख़बर न आहे ग़रीब जो हाल छा आहे। बहरहाल मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो अल्लाह तबारक व ताला पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रखे। अल्लाह ताला तव्हांखे छो त असांजे मथां अॼु जेको गैर खिली रहियो आहे, अॼु जेको गैर आंगुर खणी रहियो आहे, उहो सिर्फ़ु इन्हनि नकुली पीरनि जे करे असांजे मथां आंगुर खॼी रही आहे। वरन असां त नक्शबंदी ग़ुलाम इमाम रब्बानीअ जा, कादिरी ग़ुलाम दिलबर दस्तगीर जा, वरी जो वध त कादिरी बि सभई ग़ुलाम इमाम रब्बानीअ जा, नक्शबंदी सभई ग़ुलाम दिलबर दस्तगीर जा। छो त हिकिड़ो सिलसिलो यारनि वटि नाहे, यारनि वटि त चारई यार मौजूद आहिनि। हाँ मुझा दोस्त अजीज तमा गाल पे कई जेडी मल माधी कदम पवन थियूं जी मुझा साईं वदा वड़ कया थे सोने अब्दुल कादिर जीलानी जवाब पाण फरमाइन था ऐं अल्लाह जी बानी ऐं अल्लाह जूं बानियूं तव्हां मूंखे ॾिसण जे लाइ जलसे में पयूं अचो पर ख़बर अथव आऊं छो आयो हाँ जी मुझा साईं यकीनन असांखे दर्शन कराइण लाइ पाण फरमायो न न मुझा महबूब हिते आया मां मुस्तफ़ा जो दीदार करण आयो। याद रखी छॾ अल्लाह अकबर या रसूल अल्लाह हक चारिया अर्ज पे कयो मुझा दोस्त महबूब न चाहींदो आ त न ॾिसन त हुजूर जिस्म सां गुज़री वेंदो आ नज़र कोन ईंदो आ हिकु न 40 खे। अॼु ॾींहं ताईं जुमिलो अॼु बि पको आ जॾहिं वेंदे चवंदे चिल्लो त घटि में घटि कर, घट में घट चिल्लो त कर साल वग़ैरह त बाद जी ॻाल्हि आहे। हुते बि मां तनक़ीद नथो कयां मां तारीख़ खे आॾो रखी बयान थो कयां। दुनिया जी तारीख़ पढ़ो हिजरत जे राति 40 ॼणा हुया अखियुनि हूंदे बेनूर थी विया हुया। मां कीअं चवां जेकॾहिं उन जो पोयों नस्ल अॼु ॾींहं ताईं चवे त मुस्तफ़ा ईंदो ई नाहे तोखे नाराज़ न थियणु घुरिजे बल्कि तोखे ईअं चवणु घुरिजे जे मुस्तफ़ा पाण कंहिंखे नथो ॾेखारे हिकु रब जी मर्ज़ी बि मुस्तफ़ा जी मर्ज़ी आहे जे तोखे घर वेठे दीदार थो कराए इहा बि मुंहिंजे रब जी ऐं मुंहिंजे महबूब जी मर्ज़ी आहे। कंहिंखे कुझु न चवंदो कर जी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जुमिलो यादि कयो पहिरियों ई मुंहिंजी तक़रीर थी वेंदी आहे टाइम जे लिहाज़ खां झटि ख़तमु पर थोरो तव्हांखे वधाए ॾींदुसि टाइम इन करे जो जिथे न टाइम जो क़दुरु हूंदो आहे उते असांखे बि अहसासु थींदो आहे। भले जो रोज़ राति जो था हलूं हिते दोस्तनि क़दुरु कयो जल्द ॾिनो असां बि तव्हां सां कुझु हलूं था। जुमिलो यादि कयव त जंहिंखे मुस्तफ़ा पाण ॾेखारणु चाहे हुज़ूर रोज़े अतहर में वेही बि दीदार कराईंदा आहिनि पर जंहिंखे न मुस्तफ़ा पंहिंजो पाण ॾेखारणु न चाहे हिन अखियुनि सां बीठो हुजे मुंहिंजो मुस्तफ़ा पंहिंजे जिस्म सां गुज़रंदो आहे रब नूर हूंदे उन्हनि खे बेनूर करे छॾींदो आहे। अज़ीज़ाने मन तमां अर्ज़ पे कयो जुमिलो यादि कजो त महबूब जे ज़िक्र जे बुलंदीअ जे लाइ तुंहिंजे मुंहिंजे मीलाद जो रब मल्हाइण जो मोहताज महबूब जे ज़िक्र खे कोन बनायो आहे लेकिन अल्लाह जी मर्ज़ी आहे। दीने मुहम्मदी ते जॾहिं बि ॾुखियो वक़्तु आयो आहे अल्लाह जे ज़ात कंहिं न कंहिं जवान खां नारो हणायो आहे। का नई ॻाल्हि ॿुधायां या न ॿुधायां न दीने मुहम्मदीअ ते जॾहिं बि ॾुखियो वक़्तु आयो आहे अल्लाह जे ज़ात कंहिं न कंहिं पंहिंजे बांधणे खां नारो हणायो आहे। तारीख़ में थोरो कुझु 100 साल पोइ ते वठी वञा जॾहिं अकबर बादशाह जो दौर हुयो कंहिंजो वरी ॻाल्हायो कंहिंजो एतिरो पहिरीं ख़बर अथव हो छा हुयो एॾो नेक हुयो जो अज़ान बि पाण ॾींदो हुयो
एडो नेक हुयो अज़ान भी पाण दीदो हुयो लेकिन मुझा दोस्त अजीज हिकड़े जुमले में अहले इल्म जे अग्यां अर्ज कया उन जे बदकार थियण जो सबब छा थियो शादियूं जडह कंदो हुयो एहतियात कोन कंदो हुयो जेका वणी वई तंहिंसां शादी कंदो हुयो इहो न ॾिसंदो हुयो त हिन जी हक़ीक़त छा आहे पंहिंजे नफ्स खे राज़ी करण जे लाइ अल्लाह जे दीन महबूब जे दीन खे बायपास कंदो हुयो अल्लाह जे ज़ात बाबरकात हुन जे तबाहीअ जो सबब इन शादियुनि खे बनायो जुमलो बि ही चवां जॾहिं शादियूं कयो या औलाद जूं करायो शादीअ खां पहिरीं ज़रूर सोचजो अगर नुंहुं वठो था त उन जे नस्ल ॾे ज़रूर निहारजो अगर शादी ज़ाल कयो था त उन जे नस्ल ॾे ज़रूर निहारजो ईअं न कजो जो मुंहिंजा दोस्त चस्के में अखियूं बूटे छॾियो पोइ सॼी ज़िंदगी क्याड़ी खनंदा वतो दौलत खे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तरजीह न ॾिजो हुस्न खे तरजीह न ॾिजो जे तरजीह ॾियो त मुंहिंजे मुस्तफ़ा जे इश्क ऐं मुहबत खे तरजीह ॾिजो अल्लाह कंदो बेड़ो पार थी वेंदो मज़ीद नथो वञा उन अकबर बादशाह ॿियो त सभु कुझु कयो दीने मुहम्मदीअ खे ख़त्म कराइण जे लाइ अस्सलाम वालेकुम जे जगह ते अल्लाह अकबर चवराईंदो हुयो छाजे करे चवंदो हो त अकबर मां अल्लाह अकबर मां वॾो अल्लाह अस्तगफिरुल्लाह तआला रबी हो पंहिंजे पाण खे लाइ छा सम्झंदो कुझु जुमला इस्तेमाल नथो कयां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ दिल आज़ारी थी थिए उन अकबर बादशाह उन अकबर बादशाह तमाम हीला हलाया दीने मुहम्मदीअ खे मिटाइण लाइ उन वक्त में अल्लाह जे ज़ात शेख अहमद सरहंदी फारूकी छा नालो वरतुम शेख अहमद सरहंदी फारूकी उर्फियाम इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल्फसानी रहमतुल्लाहि तआला अलैहि के अल्लाह जे ज़ात नारो हणायो अकबर जो मुक़ाबलो कये अकबर वञी पंहिंजे कब्र में पहुतो उन जो पुट जहांगीर बादशाह पंहिंजे बाबे जे तख़्त ते वेठो पंहिंजे बाबे जे मशन खे अॻिते खणी हलियो उन जो मक़सद हुयो बाबे जो कंहिं बि नमूने सां इमाम रब्बानीअ खे झुकाया उहो न झुकाए सघियो मुंहिंजा दोस्त पुट जहांगीर बादशाह पंहिंजे वज़ीरनि जी कमेटी घुराए करे फ़ैसिलो कयो का अहिड़ी तजवीज़ ॾियो जो इमाम रब्बानी कंध झुकाए चयो बादशाह तुंहिंजो जेको तख़्त आहे इन ते अचण जे लाइ हिकिड़ी दीवार लॻराए उन में हिकिड़ी नंढड़ी गिड़खी ठहराए उन मां घुराए इमाम रब्बानीअ खे गिड़खीअ मां ईंदो पहिरियों मुठी अंदर कंदो बाद में पेर अंदर कंदो पोइ ऐलान कबो त इमाम रब्बानीअ बि कंधु झुकायो आहे हे फर्श ते मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हे फर्श ते वेही करे रिथ रिथे रहियो आहे पर जेको मुस्तफ़ा जो दीवानो आहे उन जो जिस्म फर्श ते दिल अर्शन जा दीदार कंदी आहे जागो था बादशाह जहांगीर देर न कई गाल वणी वई उहा दीवार ठहराए खिड़की ठहराई इमाम रब्बानी ॾे न्यापो कराई जंहिंखे कैद में अॻे विझरायो वियो हुयो इमाम रब्बानी जीअं आयो उन खिड़कीअ वटि बीही करे वलीअनि जो कमु ॾिस मुस्तफ़ा जे दीवाननि जो कमु ॾिस उन खिड़कीअ वटि बीही करे इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल्फसानी रहमतुल्लाहि तआला अलैहि नक्शबंदी सिलसिले जो सरवाण पाण छा था कनि निहारे करे पहिरीं पंहिंजा पेर अंदर कयूं पहिरीं खॿो पेर अंदर कयूं पोइ सॼो पेर अंदर कयूं बाद में पाण पंहिंजी मुंडी मुंहुं मुबारक अंदर कयूं जहांगीर बादशाह निहारे वज़ीरनि खे चयो इते मार खाई वियासी इमाम रब्बानी फरमायो मल्लहुल मौला फलहुल कुल जंहिंजो रब तंहिंजो सब
जैसा अल्लाह जी रहमत गड हुंदी आ याने महबूब मुस्तफा जो कुर्ब हुंदो आ उनखे दुनिया जी काई शे मुंहिंजा दोस्त अजीज मगलूब कान करे सघंदी आ। अल्लाह उनखे गालिबी गालिब रखंदो आ। जहांगीर बादशाह जेल ज़िंदान में विझरायो जल्द पे तो गाल के मुकाया हेॾा ज़िंदान में इमाम रब्बानी खुश थी करे ज़िंदान में याने जेल में अॼुकल्ह जो जेल कोन हो त रईस जेल में त घर में हिकिड़ी एसी जेल में 3 एसियूं अहिड़ो कोन हुयो ज़िंदान हूंदा हुया। इमाम रब्बानी ज़िंदान में उते महबूब जे दीन जी तबलीग शुरू थी वे। बादशाह ॾिठो ॿाहिरि 10 आशिक तयार कंदो हो जेल में त हज़ारे तयार करे रहियो आ। हेॾा बादशाह जहांगीर जी न्याणी वॾे में वॾी रात जो आराम थी करे मुझे मुस्तफा दीदार करायो तवज्जह त कर मुझे महबूब दीदार करायो। कंहिंजे न्याणीअ खे चो जहांगीर बादशाह जे न्याणीअ खे हुजूर दीदार करायो पर हुजूर जे चेहरे ते गम अर्सी करे मुझा आका मुझा महबूब चेहरे मुबारक ते गम मुझे आका फरमायो अल्लाह जे बाने के मां मुस्तफा जे परवाने के जेल ज़िंदान में बंद करे वरी चौथा त हबीब चेहरे ते गम जा आसार छो। सुबह जो सवेल पीउ के घुराए चवंदी आ महबूब आयो आ महबूब मयार ॾिनी आ देर न कर सुणे रब्बानीअ खे जेल मां आज़ाद करे वठ। गाल पूरी कया खुटाया न यकदम जेल सुपरिटेंडेंट ऑर्डर पहुंची वियो इमाम रब्बानी के आजाद कयो छा तो समझी कैद वारे के जेल मां आजादी जो न्यापो मिले लेकिन हे इमाम रब्बानिया को सियासतदान कोने निहारे चवे तो बादशाह के चो मुझा शर्तन ब कबूल कंदो त ठीक न त मां जेल में वेठो हुंदुस। कियां हुंदुस जेल में जे पहिरो शर्त जन सजदो न कयो उन्होंने सभिनी के ज़िंदान में विधई बगैर देर जे उन्होंने सभिनी जे रिहाई जो ऐलान कयो सभिनी जे रिहाई जो ऐलान थी वियो। ॿियो शर्त ऐ जहांगीर तुझे पीउ मुझे महबूब जे दीन के तब्दीलियूं कयूं हियां हुआ कयो अज वायदो करे ऐलान कर त दीने मुहम्मदी पंहिंजे ओरिजिनल सूरत में नाफिजुल अमल कयो वेंदो। इमाम रब्बानी खां रब ऐलान कयो तफसील में वञण जे बजाय वरी अहिड़ो दौर आयो जॾहिं कादियानियत जो मुंहिंजा मिर्ज़ाइयत जो ग़लबो रहियो राफ़िज़ियत जो ग़लबो रहियो ख़ारिजियत जो ग़लबो रहियो। उन दौर में अल्लाह जे ज़ात वरी इमाम अहमद रज़ा ख़ान के मैदान में नारो हणायो। गौर कर हो भी अहमदा हे भी अहमदा हो अहमद फारूकी सरहंदिया हे अहमद रजा खाना बरेलविया हो भी अहमदा हे भी अहमदा। गाल जो मकसद हिकड़ो ही वरी खणी अचा त जदे भी दीन जे मथा मुश्किल घड़ी इंदी आ अल्लाह कह न कह वक्त दे मुजद्दिद खो नारो हणाइंदो आ। दीन के तुझे मुझे जलसन जुलूसन जी जरूरत ना है पर तोखे मुके पंहिंजो ईमान बचाइण जे लाइ हिन शइ जी जरूरत आहे। हुजूर जे मिलाद जी हुजूर जे शान के जरूरत ना है पर तुझे मुझे इज्जत के ऐं कब्र में सुरखरू थियण जे लाइ महशर जे मैदान में हुजूर के मुंह ॾेखारण जे लाइ मिलाद करण जी जरूरत आहे। गाल समझ में अची वई त मियां उस्ताद वाहिद बख्श ये न सही मियां वाहिद बख्श तोखे तुझे खानदान के मुबारक अचण वारो तव्हां के मुबारक छाजी मुबारक त अल्लाह पंहिंजे महबूब जे मिलाद खाइण ऐं खाराइण लाइ तव्हां असांखे चूंडियो आहे। हाँ यार खाइण ऐं खाराइण लाइ अल्लाह जे ज़ात चूंडियो आहे। सोचो आशिकन दे ऐं मुंहिंजा दोस्त ॿियनि जो त नालो न वठां अल्लाह ताला पनाह में रखे। हिकिड़ो अटे जो पाचको 10 किलो जो ॾींदा आहिनि 3 रेस गॾिजी फेसबुक ते मुंहिंजा दोस्त तस्वीरूं कढाए उन न्याणीअ जो फोटो बि फेसबुक ते ॾींदा आहिनि। ज़ालिमो ख़ुदा जे कहर खां डिॼो ग़रीबन मिस्कीनन यतीमन जे इज़तुनि खे न लुटियो। मां तव्हां खां थो पुछां हे हज़ारे माण्हू नंगर कयो वेठा आहिनि हिन फ़क़ीर कंहिंखे कोन चयो
मियां वाहिद बख्श त मूंसां तस्वीर कढायो त मुंहिंजी फेसबुक ते अचे न न हिन खे फेसबुक जी ज़रूरत न आहे हिन फ़कीर खे महबूब मदीने वारे मीर जी ज़रूरत आहे सभु कंहिंजे अंदर जी उम्मीद हूंदी आहे दुनिया वारो चवंदो आहे फेसबुक ते वञा दुनिया मूंखे सम्झे त वॾो मां मशहूर हां पर दीवानो चवंदो आहे मां लिकियल हुजां मुंहिंजो मुस्तफ़ा राज़ी थी पवे हुजूर जे ये जमायत कंहिंजी आहे मेहमान कंहिंजा चओ हुजूर जा जवाब दे ए कंहिंजा मेहमान हुजूर जा कंहिंजे नाले ते आया हुजूर जे नाले ते मीलाद मुस्तफ़ा में आया हन अज़ीज़ान मन मूंखे हिकिड़ी ॻाल्हि चवण दे जेकॾहिं आयत करीमा रहिजी वे इंशाअल्लाह ताला ठीक ईंदड़ 8 ॾींहं ईंदड़ सूमर जे राति वर स्टॉप ते मियां अली नवाज़ ज़रदारी नाले हिते हिकिड़ो माण्हू आहे पोइ भले कुंड में वेहंदो अक्सर करे कुंड में किथे हूंदो किथे कुंड में उन वटि प्रोग्राम आहे इंशाअल्लाह ताला मज़ीद तफ़सील में हलंदासीं लेकिन मां ॻाल्हि तो कयां हुजूर जो हिकिड़ो सहाबी आहे केरा जवाब ॾियो हुजूर जो सहाबी आहे घर में गरीबी हाल जिंदगी जो वॾो हिस्सो उन गरीबीअ में थो गुज़रे ज़ाल ऐं मुड़स पाण में मशवरो था कनि गरीबी हाल खे हेतिरो वक़्तु थी वियो आहे घर में का बि अहिड़ी का सरहाई कान थी थिए घर में का ख़ुशहाली कान्हे का ज़ाल खे चवे थो तुंहिंजो छा ख़्याल आहे ज़ाल चवे थी ऐं मुंहिंजे महबूब जा दीवाना